महंगाई जो तूफ़ान अचण खां पोइ सॼी सिंध जी सरहद में भी गरीब तबको ईद की ख़रीदारी न करे सघियो आहे। महंगाई सबब दुकानदार तोड़े शहरी मायूसी जो शिकार आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल हई सावंत। वफ़ाक़ी सरकार पारां मुल्क में महांगाई जो तूफ़ान आणण बाद समूरी सिंध जी सरहद में भी ईद ख़रीदारी नाहे थी सघी। आम वाइपे जी शयुनि समेत हर शइ जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण सबबि पोरियत तोड़े मिडिल क्लास तबको भी ईद ख़रीदारी नाहे करे सघियो, जंहिं सबबि सरहदवासी दुकानदार वांदकाई में वेही ग्राहकनि जो राहूं निहारे रहिया आहिनि। माण्हू परेशान आहिनि। असां पाण दुकान ते वेठा आहियूं, कारोबार असांजो ठिप लॻो पियो आहे। ख़बर न आहे जान जो छा थींदो आहे। ख़ैर माण्हू परेशान आहिनि इन वक़्तु। महिरबानी करे जेको भी सामान वधायो वियो आहे उहो लाइन हेठि महिरबानी करे। ॾींहों ॾींहुं पेट्रोल वधे थो, डीज़ल वधे थो, महांगाई वधे थी, किराया वधनि था, हर शइ वधे थी। अवाम असांजी परेशान आहे। असां पाण दुकानदार परेशान आहियूं। पहिरियों ग्राहक जेको अचे थो अधु को वधीक मोटी वञनि था। इन महांगाई जे करे असां तमामु घणा तकलीफ़ में आहियूं। खर्चा भी पूरा कोना थियनि था। में आदमी परेशान है, हम खुद दुकानदार परेशान है। इतना रेट हाई हो गया, जो मिलती थी 200 अभी वो मिल रही है दुकानदार को 350। तो कैसे दुकानदारी चले। महंगाई थी वही है, मार्केट में रश न है, बाकी खरीदारी न है। माल वठी आया हूँ, ठीक है, बाकी मार्केट में सफ़ा ग्राहक न आहिनि। उन खां पोइ जेको अचे थो किरकिर करे थो, बाबा हे सौदो महांगो थी वियो आहे, हे महांगो थी वियो आहे। हाणे पोयों महांगो मिलंदो त असांखे त महांगो हलाइणो आहे न। महंगाई हद महंगाई है। मां वठण लाइ परेशानी, रोटी खाइण लाइ, मानी खाइण लाइ परेशानी, वॾी परेशानी छा ॿुधायां। गरीब माण्हू पोरियो करनि तगारी खणनि, राति खाईंदा आहियूं त ॾींहुं वेठा आहियूं। कहिड़ो सौदो न पूरो करे सघंदा आहियूं। नंढड़ा नंढड़ा बचड़ा नी। सरहदवासियुनि ऐं दुकानदारनि पारां सरकार खां मुतालबो कयो वियो आहे त बिना देरि महांगाई ख़त्म करे अवाम खे महांगाई जे घाणे में पीसजण खां बचायो वञे। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल हई सावंत, आवाज़ TV, सरहद।